अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ठीकु आहियो दोस्तों? हिकु वॾे अरसे खां पोइ तव्हां सां मुखातिबु आहियां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल जे थ्रू। तव्हां सां अॼु मां हिकु अहिड़े दोस्त सां मिलायां थो जेको तमामु सुठो माण्हू आहे, तमामु सुठो इंसानु आहे ऐं इंतिहाई सोशल माण्हू बि आहे। हुनजी हिस्ट्री इहा आहे त हुन जेको कुझु पंहिंजे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ कयो आहे, उहो दुनिया में तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि जेके एतिरी स्ट्रगल कंदा आहिनि। ऐं अॼु मां हुन दोस्त सां शामिलु आहियां। बेसिकली त हू पाकिस्तान जो आहे, लेकिन दुबई में हुननि जा पंहिंजा कारोबार आहिनि, हिते कराची में बि पंहिंजा हुननि जा कारोबार आहिनि। सो मुंहिंजी मुलाक़ात हुननि सां टिकटॉक जी दुनिया में थी। टिकटॉक जी दुनिया में हू तमामु वॾो नालो आहे। इन समय त टिकटॉक जा जेके चंद बादशाह आहिनि उन्हनि में हिकिड़े ही बि आहे। सो अॼु मूंखे इहो शर्फ़ हासिलु थियो आहे त मां हुन पंहिंजे प्यारे दोस्त सां, जेको हींअर कराची आयल आहे पंहिंजे फैमिली समेत, वरी सुभाणे हलियो वेंदो, ऐं अॼु असांजी हुननि सां मुलाक़ात थी आहे। ऐं तव्हां सां बि मां हुननि खे मिलरायां थो, ऐं वधीक जेके बि ॻाल्हियूं थींदियूं उहो तव्हां पाण ई ॿुधंदो। अचो त हुननि सां कचहरी कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। सरकार, छा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? सफ़ा मुजन में करार ख़ैर ई ख़ैर? ॾियो ख़बर साईं, कराची जो तव्हां आया हो, तव्हांजो इहो डेली जो अचणु आहे या मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जेका यानी बिज़नेस जे पॉइंट ऑफ व्यू खां तव्हां मुल्क चूंडियो दुबई जो, उहो कहिड़े हिसाब सां? साईं, दुबई जो मुल्क दुनिया में घणो घटि आहे। दुबई वाहिद मुल्क इहो आहे त जंहिंमें इंसान सेफ आहे, हुनजो कारोबार सेफ आहे और ज़बरदस्त कंट्री आहे बिज़नेस जे हिसाब सां। अच्छा, तव्हां पाकिस्तान खे कहिड़े नज़र सां ॾिसो था? त जेकॾहिं तव्हां पाकिस्तान में इहा ई इन्वेस्टमेंट कयो त तव्हांखे उमेद आहे त तव्हांखे उहो रिटर्न मिलंदो जेको दुबई में मिले थो? न साईं, एतिरो न मिलंदो। अच्छा, दुबई जे माण्हुनि जो मिज़ाज ऐं पाकिस्तान जे माण्हुनि जो मिज़ाज खे तव्हां कीअं था ॾिसो? हो सुलझल माण्हू आहिनि, थोरा सम्झनि था, ॻाल्हि ॿुधनि था, बाद में रिप्लाई कनि था। पाकिस्तानी जल्दी जज़्बात कनि था, इज़हार कनि था जज़्बात जो, इन जे करे थोरो माना मेल मिलाप न थींदो आहे। अच्छा, पाकिस्तान जो मुल्क त दुनिया में आहे ई कोन। अच्छा, मोस्टली तव्हांजो जेको लेबर आहे उहो पाकिस्तानी आहे। जी जी। त लेबर जे मुतलिक़ इहो ॾिठो वियो आहे अमूमन त असांजो जेको लेबर आहे पाकिस्तानी बिलख़ुसूस, उन्हनि में एतिरी मतिलबु महिनत ऐं जफ़ाकशी न हूंदी आहे। त उॾे जॾहिं तव्हां उन्हनि खे हायर कयो त उते बि उन्हनि जो उहो ई एटीट्यूड आहे या अञा कुझु वधीक हू पंहिंजे शौक़ ऐं जज़्बे सां कमु कनि था? ज़बरदस्त माण्हू आहिनि, ज़बरदस्त कमु कंदा आहिनि। उते बि जज़्बे, इहो जज़्बो हिते बि कमु करे सघनि था दुबई पाकिस्तान में। त हिते नथा कनि, हुते वरी ॿियो हिसाबु आहे। हुते सुकून बि आहे, पाण कमु थो करे, घर अचे थो, घर सुकून आहे। हिते कमु बि करे अचे, वरी हिते घर में अचे, वरी घर में वरी परेशानी अलॻि। इन जे करे माण्हू बराबरि पंहिंजो जेको माइंड आहे इहो नथो करे सघे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे टिकटॉक जो शौक़ु कीअं थियो? इहो टिकटॉक तव्हांजी पर्सनैलिटी खे ॾिसी त कोन थो लॻे त तव्हां टिकटॉकर आहियो। मां टिकटॉकर आहियां बि न। एक्चुअली मां जॾहिं तव्हांखे फर्स्ट टाइम ॾिठो त मूंखे लॻो त तव्हां के सिंधी फिल्मनि जा हीरो आहियो, छो त तव्हांजो जेको स्ट्रक्चर आहे, चहिरो आहे, स्टाइल आहे। मुंहिंजो दोस्त आहे गुलाम अमर जतोई, दोस्त प्यारो दोस्त आहे मुंहिंजो, बहितरीनु दोस्त आहे। त इन सां गॾु वेठा हुआसीं गाॾी में, त इहे साम्हूं कबूतर पिया चुगनि, कबूतरनि खे दाणो विधोसीं त हिते वीडियो ठाहियो अथई। इहो टिकटॉक ते ॾिनई इहो वीडियो, ॾिनई त इहो टिकटॉक ते इहो वायरल थी वियो। त पोइ मूंखे शौक़ु जाॻियो हितां। त बाद में वरी पतलू टिकटॉकर आहे, उनजो ॻाल्हियूं मूंखे वणनि पिया। पतलू इन खे ॾिसी पोइ मां इंस्पायर थियुमि, पोइ टिकटॉक में अची वियासीं। अच्छा, मोस्टली तव्हांखे मूं इहो ॾिठो आहे त तव्हां जॾहिं बि टिकटॉक ते ईंदा आहियो त अमूमन जेके टिकटॉकर्स जेके ॿिया आहिनि नंढी लेवल जा, ऐं उन्हनि जी ब्रॉड ते जॾहिं तव्हांजो नालो ईंदो आहे त सभिनी माण्हुनि जी दिलि में हिकिड़ी वॾी ख़ुशीअ जी लहर जेका आहे सा उहा डोड़ंदी आहे, ऐं हर को चवंदो आहे त यार अज़ीज़ भाई, अज़ीज़ भाई, अज़ीज़ भाई। इन जी छा वजह आहे? इन जो वजह इहा आहे त इहे मूंसां घणो प्यार था कनि, ऐं
सची ॻाल्हि इहा आहे त मां हुननि सां मां घणो प्यार थो कयां, लॻे इहो थो मां हर इंसान सां प्यार कंदो आहियां, हर इंसान सां मां सुठो पेश ईंदो आहियां। छा आहे त इंसान सां मुंहिंजो वॾो मुहबत आहे, टिकटॉक खे दुनिया खे हटे करे, पर टिकटॉक जेके बि टिकटॉक ते मुंहिंजा दोस्त आहिनि इहे नंबर 1 दोस्त आहिनि मुंहिंजा। ग़रीब हुजे अमीर हुजे छा बि केर बि हुजे, इहे सभु मुंहिंजे लाइ हिकु बराबरि आहिनि। इन में को बि 19-20 को बि न आहे, सभु मुंहिंजा दोस्त आहिनि। उन सां मां घणो प्यार कंदो आहियां, उहो बि मूंखे रिटर्न में घणो प्यार ॾींदा आहिनि।